जी बिल्कुल नाज़रीन, हिनमहिल जेको आहे दादू प्रेस क्लब ॾांहुं औरतुनि ऐं मर्दनि पारां एहतजाज कयो पियो वञे। ही दादू जे सूरजाबाद महिला जा रहवासी आहिनि। हिननि जो चवणु आहे त दादू पुलिस जेको आहे बेजवाब जेको आहे असांजे मर्दनि मथां FIR दाख़िल करे ऐं असांजे घरनि ते चढ़ाई करे असांजो हिकु माण्हू जेको आहे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं टिनि जे मथां जेको आहे FIR दाख़िल आहे। अचो त वधीक उन्हनि खां पुछूं था त उन्हनि छा चवणु आहे। जी अदा शादी हुई असांजी, उन शादी में जी घर में घिड़िया पुलिस बिना बुधाए सुधाए, बिना कंहिं वारंट जे, बिना कंहिं सिस्टम जे पुलिस जी घिड़ी ए सेक्शन दादू सिटी पुलिस जी आई तीअं वो घोट के भी खणी आ, जेके ॼाणी हुआ उहे भी खणी आ, हिकिड़ो घर धणी भी खणी आ। न कोई ॾोह आ, न कोई सवाबा, का भी शइ अहिड़ी कान्हे का, न की साबिती आ, न कोई भाॻियो आ। पुलिस ईअं पंहिंजी अणॼाणाई ज़ाहिर करे ईअं खणी वई थाणे ते अची। टे जेके आहिनि उहे बेगुनाह उहे चऊं हिननि खे छॾियूं था, बाक़ी हिकिड़ो गुनाहगार आहे उनखे पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए। उहो छोकिरो रक्शो हलाईंदो आहे, उहो को बि न को ॾोहारी आहे। भली तव्हां जांच कयो, इन्वेस्टिगेशन कयो। असां मुराद शाह खे अपील था कयूं, SSP दादू खे अपील था कयूं, पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए उन हिकिड़े अली हसन खे उन ते FIR कई आहे। दुश्मनी असांजी कंहिं सां बि कान्हे का, असां शरीफ़ माण्हू आहियूं, 50 साल जा असां रहाकू आहियूं सूरजाबाद मोहल्ले जा। असां SSP खे गुज़ारिश था कयूं त इन्वेस्टिगेशन कराए असांजो हमराह आज़ादु कयो। इमदाद जमाली खे हटायो वञो, इमदाद जमाली खे हटायो वञो। अदा मसलो हुयो असांजी घर में शादी, मुंहिंजो आसिफ पुट सां अॻु में ॾाढा ज़ुल्म इमदाद जमाली कया आहिनि। कूड़ा केस करे हुनखे मूं बरी करायो, उन सां ज़ुल्म कयो अथई, उनखे मूं मुल्क निकाली करे छॾी। हींअर बि उनजो FIR में नालो ॾिनो अथई, रूपोश कयो अथई। बेगुनाह मुंहिंजो स्टूडेंट बचिड़ो हींअर अली हसन खे घरां पकड़े ॼञ मां हुन ते FIR कई अथई, पुलिस मुक़ाबिलो ॾिनो अथई। मूंखे ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजो आसिफ हिते हुयो ई कोन। इन पुलिस जे डप खां मूं बचिड़े खे कराची कढी छॾियो त उॾे ई बचा, तूं वञी रोज़ी कर। कूड़ा केस थो करे। नूर मुस्तफ़ा पठान SHO मुंहिंजे घर आयो, मूं चयो अदा ॾियो त हाल अहिवाल, कहिड़ी तव्हांखे परमिशन आहे ऐं कंहिं तव्हांखे मोकिलियो आहे, कहिड़ी असां ते कंप्लेन आहे। चए माई तोखे सुभाणे ॿुधाईंदासीं। मुंहिंजे अली हसन खे वठी विया आहिनि, घोट खे 5 ॼणा ॿिया छॾिया अथनि। अली हसन खे नथा छॾनि, पुलिस मुक़ाबिलो ॾेई ऐं मुंहिंजे बचे ते FIR करे छॾी अथनि धाड़ेलनि रूपोशन सां गॾु। मुंहिंजे अली हसन आदा जेको अली हसन आहे उहो मुंहिंजो भेणियो आहे ऐं उहो वीचारो मज़ूरी कंदो आहे, उनजो को बि ॾोह कोन्हे ऐं पुलिस मुक़ाबिलो करे करे उनखे माना ॿधे छॾियो अथनि। उहो बेगुनाह आहे, उनजो को बि ॾोह कोन्हे। शादी में नाचुनि सां गॾु वीचारो नचे पियो त हुनखे खणी विया आहिनि। असांजो मुतालो इहो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं रोज़ रोज़ पुलिस पैसा वठी ऐं भॼी थी वञे ऐं उहे खाए ॾिठो आहे त हाणे चवनि था असांखे पैसा ॾियो। असां छा जा पैसा ॾियूं? असां जॾहिं गुनाहगार ईंदा आहियूं त असां छा जा पैसा ॾियूं? असां सां जस्टिस कयो वञे। असांखे SHO ॾाढा ई करे वियो आहे, इमदाद जमाली ॾाढा ई करे वियो आहे असां सां। जी नाज़रीन, तव्हां हिननि औरतुनि जूं ऐं दिलियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो ई चवणु आहे त पुलिस जेको आहे उन्हनि पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए बेजवाब जेके आहे असांजे छोकिरे मथां FIR दाख़िल कई आहे ऐं हिननि जेको आहे वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त असांजे छोकिरे खे बेगुनाह आहे, उनखे जेको आहे रिहा कयो।